लारकानो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब्बू अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ लारकानो खुदाबाद पाड़े के रहवासी परवेज़ शेख जो अला आबाद थाने के पुलिस ऐं भाइरनि खिलाफ़ दाहूं कंदे चयो त मुंहिंजे भाइरनि सुल्तान शेख ऐं बरकत शेख मुंहिंजो घर सिराई इमामुद्दीन ऐं महमद अली तुनियो खे 42 लखनि में विकिरो करे ॾिनो आहे, जंहिंमें असां टोटल 11 हिसेदार आहियूं, जॾहिं त मुंहिंजे ॿिन्ही भाइरनि असां खां बग़ैर कंहिं पुछाजे असांजो घर विकिरो करे छॾियो आहे, जंहिंजी कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। केस हलंदड़ आहे। हाणे मुंहिंजा भाइर ऐं सराई इमामुद्दीन महमद अली तुनियो अला आबाद पुलिस के पैसा ॾेई मूंखे बदिराए ज़ोरीअ घर खाली कराए रहिया आहिनि, जेका सरासर ज़्यादती आहे। ऐं खुदाबाद मोहल्ले जा बाअसर माण्हू राशिद हुलियो ऐं मुजीब राशिदी हुननि जी मदद करे रहिया आहिनि। तंहिं करे DIG लारकानो ऐं SSP लारकानो खां इंसाफ़ जी घुर कंदे चयो त इंक्वायरी कराए SHO अला आबाद ऐं मुंहिंजे भाइरनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। जी भाई छा मसलो आहे? मुंहिंजो नालो परवेज़ अली शेख आहे। मां वेठो आहियां खुदाबाद माला में राशिदी कॉलोनी में। मुंहिंजो मसइलो आहे प्रॉपर्टी सौदो कयो आहे मुंहिंजे भाइरनि। मुंहिंजी जॻह में रहंदो मां आहियां जॻह में। मुंहिंजा भाइर जिन जो नालो हिकिड़े बरकत अली आहे, ॿिए जो सुल्तान अली आहे, उहा जॻह विकिरो कई वई आहे फिराट में, जेकी मूंखे ख़बर न आहे। हाणे उहे मुंहिंजे मथां दबाव विझी रहिया आहिनि। वठंदड़ जेके आहिनि सो कब्ज़ो करणु चवंदासीं कब्ज़ो ॾियो, असां मूंखे इन शइ जो इल्मु न आहे। वठंदड़ जो नालो आहे इमामुद्दीन तुनियो, ॿिए जो नालो आहे मोहम्मद अली तुनियो। पोइ मूंखे दबाव इहो विझी रहिया आहिनि त उहा जॻह ख़ाली कर। मां ग़रीब मिसकीन आहियां, मूंखे का वाह वसियत न आहे। हे मूंखे दबाव विझी रहिया आहिनि। उन सां मुंहिंजा भाइर बि ॿधल आहिनि, जंहिंजो नालो सुल्तान अली शेख ऐं ॿिए जो नालो बरकत अली शेख। ख़ुदा काणे सॼो जेको असांजो अलाहाबाद आहे उहा बि धुर थी वियो आहे, जंहिंजे करे मां कोर्ट में केस विधो आहे। उहो केस खे अहमियत नथो ॾिए ऐं उहा उन्हनि जी धुर थी वियो आहे। उहा धुर सॼो अलाहाबाद ऐं जेको आहे सो हे बरकत अली ऐं जेके सभु जेके नाला मां खयमि तव्हांखे मोहम्मद अली तुनियो, मोहम्मद जेके 4 ॼणा नाला खयमि, उहे माना हिन जी धुर थी विया आहिनि।